ख़बर है नाज़रीन घोटकी में तव्हां सां शेयर कयूं पिया त घोटकीअ जे रेलवे स्टेशन भरिसां मेमण बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। हिक धुर जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। घोटकीअ जे रेलवे स्टेशन भरिसां मेमण बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। नतीजे में हिक धुर जा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां मेमण बिरादरीअ जे अब्दुर्रहीम मेमण, ग़ुलाम मुस्तफ़ा मेमण, अलाह वधायो, आशिक़ मेमण, माई ज़ीनत ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त असांजो सजाद मेमण वारनि सां झेड़ो हलंदड़ आहे। जॾहिं त कोर्ट जे हुकुम तहत अॼु रेवेन्यू अमलदारनि ऐं घोटकीअ पुलिस जी निगरानी में माप थी हुई त सजाद अली, जावेद अली, एजाज़ अली पंहिंजे हथियारबंदनि सां गॾिजी असां ते हमलो करे औरतुनि ते तशदुद कयो आहे, असांखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। जॾहिं त हमले दौरान घोटकी पुलिस जा अहलकार पिण ॾिसंदा रहिया। हुननि चयो त सजाद मेमण वारा कोर्ट जे हुकुम बावजूदि माई ख़ैरां जा 2 वेसवा फॿाइण चाहिनि था। उन मौक़े ते मुतासिर धुर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सेशन जज घोटकी ऐं SSP घोटकीअ खे अपील कई त हमलो कंदड़ जवाबदारनि ऐं हमले में मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।